हज़रत सचल सरमस्त जी दरगाह ॾांहुं मंजीर उजण साहब जो सफ़र जारी आहे। ये बाईपास का मेन गेट है जेका सचल सरमस्त जी दरगाह ॾांहुं रस्तो ईंदो आहे, जेको रानीपुर ऐं गंबट जे विच खां ईंदो आहे। के आसपास मेले ॾींहनि में तमाम घणी गाॾियुनि जी तादाद मौजूद हूंदी आहे ऐं एतिरी त रश हूंदी आहे जो आम माण्हू ॾाढो ॾुखियाई सां हिते पहुची सघंदो आहे ऐं मेले जे दौरान एतिरी हज़रत सच्चे समय जे उस जे मौक़े ते तमामु घणो रश हूंदो आहे हिते। अॼु असांखे हिते माण्हू नज़र नथा अचनि, कोरोना वायरस तमामु घणो माण्हुनि खे मुतासिर कयो आहे। साम्हूं रोज़ो असांखे नज़र अचे थो ही कॉन्फ्रेंस हॉल आहे, जिथे समा थींदो आहे, जेके ॿाहिरि मौजूदु दुकान आहिनि लॉकडाउन जे करे उहे बि बंदि पियल आहिनि। बिल्कुलु ई हिते ख़ामोशी शायल आहे। कल्ह कमिश्नर सखर मियां शफ़ीक अहमद मैसर साहब चादर चाढ़े उस जो रस्मन हाज़िरी भरी दरगाह के अर्क सां गुज़ारे वियो हो। ये जेके मुख्य दरवाज़ा आहिनि उहे बि बंदि पियल आहिनि ऐं कुझु जेको आहे सो दुकान हिकु तबरक जे तौर ते हलियल आहिनि। त तव्हां ॾिसी सघो था जेको मुख्य दरवाज़ो आहे दरगाह जो उहो बि बंदि पियल आहे। बिल्कुलु दरवाज़ा जेके आहिनि से बंदि आहिनि ऐं हींअर चाबीअ लाइ असां चयो आहे चाबी ईंदी त अंदरियां दर्शन असां तव्हांखे कराईंदासीं। ताज़ा करे सेंड करे छॾ शेयर नए सिरे सां थींदी आहे हलंदो रहंदो असां कहिड़ा
सरे थी ये ठिकानी है आमतौर ते हिते तमामु घणी पुलिस जी नफ़री हूंदी आहे जेका माण्हुनि खे चेक करे पोइ छॾींदी आहे, पर लॉकडाउन जे करे माण्हू ई कोन्हनि त जेके ड्यूटी ते मौजूदु पुलिस ऑफिसर्स ऐं पुलिस वारा उहे हिते मौजूदु आहिनि ऐं असां उन्हनि जी इजाज़त सां हिते अंदरि मौजूदु आहियूं। हीउ जेको आहे सो हज़रत सचर साहिब रहमतुल्लाह अलैह जो जेको आहे बायोडेटा आहे ऐं हेॾां समा हाल आहे। जेके मेले जे दौरान ते बल झूले जा मंज़र आहिनि। ही शुगर कचहरी, ही समा महफ़िल समा सचर समाज यादगार कमेटी तरफ़ां जेके सुन में जेको ॻायो वॼायो वेंदो आहे, हीअ शबी मुबारक हज़रत सचर साहिब रहमतुल्लाह अलैह उहा मौजूदु आहे। चीफ मिनिस्टर ऐं सचर साहिब यादगार कमेटी मेले जो इफ़्तिताह ऐं अवार्ड तक़रीब हिन सभा थी आहे। अवार्ड तक़रीब सचर साहिब यादगार अवार्ड घुराया पिया वञनि। सचर साहिब जी दरगाह जे पस मंज़र, सचर साहिब यादगार मुशाइरो, उन जूं तस्वीरूं, मुख़्तलिफ़ जॻह ते शयूं आहिनि। समा सूफ़ियानो संग हिन दफ़े मुख़्तसरन राग रंग जी महफ़िल जंहिंमें फ़क़ीरनि अक़ीदत जा गुल निशावर कया, फ़नकारनि अक़ीदत जा गुल निशावर कया, उन खां वधीक तक़रीबात थी न सघे। हींअर अव्हांखे दरगाह ते मौजूदु अलम पाक ऐं दरगाह जो जेको ॿाहिरियों दर्शन आहे उहो अव्हांखे करायो वेंदो। ये सही सचल सरमस्त हो अलम पाक गाजी साहब सो कोरोना वायरस जे करे
दरगाह गुलाम हैदर गोदरे जो फ़क़ीर आहे, फ़क़ीर इमरान, उहो मौजूदु आहे। उनखे असां चयो हुयो त हू जेको आहे सो ईंदो, थोरो डिस्टेंस कर, उहो ईंदो ऐं असांखे सचल साईं जो कलाम ॿुधाईंदो। हीअ सचल साईं जे दर जे साम्हूं असां मौजूदु आहियूं ऐं फ़क़ीर इमरान असांखे तबरक तौर ते सचल साईं जो कलाम। अखियां वो अल्लाह लावञ बेवस अड़ियां, अखियां वो अल्लाह लावञ बेवस अड़ियां, अड़ियां राजन तेरे नाल, अड़ियां माही तेरे नाल, अखियां वो अल्लाह लावञ बेवस अड़ियां, अखियां वो अल्लाह लावञ बेवस अड़ियां। ओ इना अखियां दा यार मुलेड़ा मुलेड़ा महांगा, हो इना त अखियां दा यार मुलेड़ा मुलेड़ा महांगा, जिमें सोनो विका में मसरतियां, जिमें सोनो विका में मसरतियां, अखियां वो अल्लाह लावञ बेवस अड़ियां, अखियां वो अल्लाह लावञ बेवस अड़ियां। ओ पारों दरिया दे साईं झोको रांझन, हा झोको माही दी, ओ पारों दरिया साईं झोको रांझन, हा झोको माही दी, बाहण हण में थकियां, बाहण हण में थकियां, अखियां वो अल्लाह लावञ बेवस अड़ियां, अखियां वो अल्लाह लावञ बेवस अड़ियां। ओ सिद्दको सचल दा साईं साबित जो थिया, हा साबित जो थियड़ा, ओ सिद्दको सचल दा साईं साबित जो थिया, हा साबित जो थियड़ा, रमज़ान इहे विच में रचियां, रमज़ान इहे विच में रचियां, अखियां वो अल्लाह लावञ बेवस अड़ियां, अखियां वो अल्लाह लावञ बेवस अड़ियां। वॾी महिरबानी इमरान। सो हिते लॉकडाउन जे करे दरवाज़ो क़ाइमु थियलु आहे ऐं को बि माण्हू मौजूदु न आहे ऐं असां ही दरगाह जो दर्शन, दरगाह जे सहन जो दर्शन, दरगाह जे तबरकात जो दर्शन ऑनलाइन अवां सभिनी दोस्तनि खे करायो। अवां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां अक़ीदत जा गुलनि जो शावर कया, वॾी महिरबानी। लाइक करे शेयर करे।